कंडियारो भरिसां ॻोठ लेटण मंगरियो में सालियानो रमज़ान मुबारक जे भलारे महीने में ख़त्मुल क़ुरान जी रूहानी ऐं नूरानी महफ़िल थी गुज़री, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब कारी अलामा हाफ़िज़ ज़मीर अहमद मंगरियो ऐं हाफ़िज़ सिंगार अली मंगरियो जिन कयो, जंहिंखां पोइ मशहूर नात ख़्वाननि सदाम हुसैन राजपड़, कारी अयाज़ अली मेमण ऐं ॿियनि ख़ूबसूरत आवाज़ में नातूं पेश कयूं। ख़त्मुल क़ुरान जी रूहानी महफ़िल खे ख़िताब कंदे कारी हाफ़िज़ ज़मीर अहमद मंगरियो चयो त जहन्नुम जी बाहि खां छुटकारे जो अफ़ज़ल बाबरकत महीनो आहे। हिन महीने में हाफ़िज़ सगोरा मस्जिदुनि जी ज़ीनत ऐं सींगार बणियल आहिनि। आख़िर में सारी जमायत इज्तिमाई तौर मुल्क पाकिस्तान जी ख़ुशहाली, सारी मुसलमान उम्मत लाइ ख़ैर बरकत, मोहब्बत ऐं भाईचारे लाइ दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।